अॼु पाण सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ कंदड़ इन बरतानवी मुहक़िक़ बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं जेको न सिर्फ़ अंग्रेज़नि जे बरसगीर ते कब्ज़े दौरान सिंध ते हाकिम मुक़ररु थियल हो, पर हिन अंग्रेज़नि ख़िलाफ़ सिंध में हलंदड़ हुर तहरीक खे कुचलण में वसा न घटायो। ॻाल्हि ॿोल शुरू करण खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कनि जीअं असां जूं वीडियोज़ अव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। एस.टी. लैम्बर्ट जेतोणीकि बरतानवी सरकार जो गॾियल हिंदुस्तान में इंतज़ामी आफ़ीसर हुयो, पर खेसि सिंध जी तारीख़ सां ख़ासि दिलचस्पी हुई। इन ई दिलचस्पी हेठि पाण सिंध जी क़दीम तहज़ीब, आर्कियालॉजी, तारीख़ ऐं जाग्राफ़ी ते न फ़क़ति तहक़ीक़ कई, पर सिंध जी तारीख़ जा 2 इब्तिदाई जुल्द बि लिखिया। एस.टी. लैम्बर्ट 20 अप्रैल 1904 में बरतानिया में जनम वरितो ऐं बीमारी सबबि 31 अगस्त 1982 में वफ़ात करे वियो। हिन ऑक्सफोर्ड जे ओरिएंटल कॉलेज मां तइलीम हासिल कई ऐं 1927 में बरतानिया तरफ़ां खेसि इंडिया में सरकारी मुलाज़मत ॾिनी वई। पाण 1927 खां 1946 ताईं सिंध में केतिरनि ई सरकारी उहिदनि ते मुक़ररु कयो वियो। पाण सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में डिप्टी कलेक्टर तौर बि ज़िम्मेवारियूं निभायूं। बरतानवी सरकार तरफ़ां सिंध में हुर हलचल खे चिथण लाइ खेसि ख़ासि ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वयूं। हिन 1940 जे ॾहाके में सिंध जे मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर तौर हुरनि ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई कयूं, जंहिं करे सिंध जा माण्हू खेसि चङी नज़र सां न ॾिसंदा हुआ। हिन आज़ादी जी जंग विढ़ंदड़ हुरनि खे दहशतगर्द करार ॾिनो। लैम्बर्ट हुर हलचल खे चिथण बाबति कयल कार्रवाइनि बाबति हिकु किताबु दहशतगर्द टेररिस्ट बि लिखियो। सरकारी मुलाज़मत दौरान पाण वांदकाई वारे वक़्त में सिंध जी तारीख़, जाग्राफ़ी ऐं आर्कियालॉजी ते खोजनाब कंदो रहियो। इन खोजना बाबति हिन सिंधो हिस्टोरिकल सोसाइटी जे जर्नल में केतिरा ई मक़ाला ऐं मज़ून बि लिखिया। पाण इन सोसाइटी जो 1940 खां 1943 ताईं सदर बि रहियो। बरसगीर जे विरहाङे बैदि पाण बरतानिया हलियो वियो, जिते खेसि ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे ओरिएंटल कॉलेज में हिंद ऐं सिंध जी तारीख़ बाबति सीनियर रिसर्च फेलो बि मुक़ररु कयो वियो, जिते पाण 1971 ताईं ज़िम्मेवारियूं निभाईंदो रहियो। खेसि तारीख़ ते तहक़ीक़ करण जे मंता तौर 1971 में डॉक्टर्स ऑफ लेटर्स डी.लिट जी डिग्री बि ॾिनी वई। लैम्बर्ट बरतानिया वञण बैदि बि सिंध सां राब्ते में रहियो ऐं पाण सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां गुज़ारिश करण ते सिंध जी तारीख़ बाबति सिलसिले हेठि 2 किताब, सिंध हिकु आम जाइज़ो ऐं सिंध मुस्लमाननि जी फ़तेह खां अॻु लिखिया, जेकी पहिरियां अंग्रेज़ी ज़बान में ऐं बाद में सिंधी ॿोली में तर्जुमो करे शाया कया विया। खेसि सिंध यूनिवर्सिटी तरफ़ां सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ करण जे मंता तौर 1975 में डॉक्टरेट जी एज़ाज़ी डिग्री ॾिनी वई। एस.टी. लैम्बर्ट सिंध बाबति केतिरा ई किताब लिखिया, जिन मां कुझु अहम ही आहिनि: सिंध अ जनरल इंट्रोडक्शन, हिस्ट्री ऑफ सिंध सीरीज़ वॉल्यूम 1, सिंध बिफोर द मुसलिम कॉन्क्वेस्ट, हिस्ट्री ऑफ सिंध सीरीज़ वॉल्यूम 2, सर चार्ल्स नेपियर एंड सिंध, जॉन जेकब ऑफ जेकबाद, द टेररिस्ट, द इंडस फ्लड प्लेन एंड द इंडस सिविलाइजेशन, द जोग्राफिकल जर्नल वॉल्यूम 133, सेंसस ऑफ इंडिया वॉल्यूम सिंध सेकंड एडिशन शामिल आहिनि। महिरबानी।